साईं मां त मूं वटि अल्फाज़ आहिनि कोन। मां कराची खां निकितो आहियां ऐं कराची खां इहा जुस्तजू हुई जीअं माण्हू हाणे ॻाल्हाईंदे त माण्हू चवंदा तूं काफ़िर आहीं। जीअं हिकिड़ो कंहिंजे अक़ीदत हूंदी आहे उन सां मिलण जी, उहा अक़ीदत मूं हिते ॾिठी आहे। हिते माण्हुनि जो मूं जज़्बो ॾिठो आहे। रस्ते में जेके गाॾियूं बीठियूं आहिनि उहो मूं ॾिठो आहिनि। माण्हुनि जो जोश जज़्बो। ही हिकिड़ी नई तारीख़ आहे। ही सिंध चेंज आहे। ही अॻोणी सिंध न आहे। ऐं हुक्मराननि खे ऐं रियासत वारनि खे मां हिन तव्हांजे न्यूज़ जे थ्रू इहो चवणु चाहियां थो त बाबा तव्हां हाणे वधीक हिननि जी छेड़छाड़ न कजो, छो त ई पुरमन आहिनि। तव्हां ॾिसो अॼु को 8हों 9हों ॾींहुं आहे, हेतिरियूं गाॾियूं बीठियूं आहिनि जिन में सभिनी में क़ीमती सामान इलाज छा आहे, पर हिकिड़ो नट कोन वियो आहे। इहा हिकिड़ी सिंध आहे जो माण्हू चवंदा हुआ सिंधी चोरनि दाड़ेलनि, उहे दाड़ेल कचे जा अचे था माण्हू खे खणी वेंदा आहिनि। अॼु उहा हिकिड़ी नई तारीख़ बनी आहे ऐं उनजो क्रेडिट कंहिं हिकिड़े माण्हू खे कोन थो वञे। इहो सभु माण्हू जो जज़्बो आहे। तव्हां यकीन कयो कल्ह आदि नूरुल हुदा शाह जो हिकिड़ी वीडियो मूं ॾिठी, उनखे बि अंजूं निकिरी आयूं। मां बि रोई ॾिनो। उहो ॾिसी मूंखे बेचैनी थी वई त मां हिते छो वेठो आहियां। राति 4 लॻे मां निकितो आहियां। अॼु जॾहिं मां हिते आयो आहियां त मूंखे सुकून लॻो आहे। ईअं जे माण्हू का निमाज़ पढ़ंदो आहे या माण्हू का इबादत कंदो आहे या कंहिं मुक़दस जॻह ते वेंदो आहे, उहो उते वञी करे सुकून थींदो आहे। हिते मूं पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजे सिंधियुनि खे, पंहिंजे बचड़नि खे, पंहिंजे मारवियुनि खे जंहिं जज़्बे सां ॾिठो आहे उहा पंहिंजी ज़िंदगी में कोन ॾिठो आहे। पर हिकिड़ी तारीख़ आहे। इहा हिकिड़ी तारीख़ मुंहिंजे ख़्याल में सिंध खे सुठो सुजा कयो आहे ऐं मायूसी कोन्हे। सिंध हुकूमत हिकु पासे मज़मती जेको आहे पंहिंजा पैगाम पिया ॾियनि, ॿिए पासे राति जेको आहे वकीलनि ते हाणे बि मलीर में जेको तशदुद पियो हले, हिकु पासे मज़मत था कनि, ॿिए पासे तशदुद था कराइनि, कीअं था ॾिसो हिनजी? साईं मलीर में मां 2 ॾींहं मां हुअसि। इहो पीपुल्स पार्टी पाण जे लाइ खॾो पाण पई खोटे। ॾिसो उन्हनि वटि पीपुल्स पार्टी हुकूमत में जेका ज़रदारी आयो आहे उहो इहो आहे त बाबा अगरि तव्हां मूंखे नथा ॾियो त पुठियां इहे ॻाढ़े जो झंडे वारा आहिनि। ऐं रियासत इहा चाहे थी न मां जान छॾाइणु। हिननि खे बुछड़ो करणु चाहिनि था, ही पाण बुछड़ा थियनि था। हिननि खे खपे त हिन वक़्तु कल्ह मूं हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में वज़ीर दाख़िला जो मूं इहो बयानु पढ़ियो त असां का छेड़छाड़ न कंदासीं, तव्हां भले वेठा हुजो। इहा हिकिड़ी हुननि जे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। बाक़ी तशदुद कयूं, मां तव्हांखे सोचां थो त तव्हां तसवर बि नथा करे सघो त सिंध छा थी करे सघे। अब ॾिसो न, ही मसइलो इहो आहे त ज़रदारी 8 जुलाई 2024 ते इरसा आइन में तरमीम करे हिननि खे इजाज़त ॾेई छॾी आहे, जॾहिं त हुनजो कमु ई न आहे। इहो हिन ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग लाइ पाण उते विज़िट करे, हिन जो इहो सदर जो कमु ई न वञी उते विज़िट करे मीटिंग घुराए उन्हनि खे ॾिनई आहे। इन जो मक़सदु इहो त माना सिंध जेका हथ सां खपाइनि पिया, ही आख़िरी माना इहे सोचनि था त माना इहो असांजो आख़िरी दफ़ो आहे जेतिरो असीं कमाए सघूं कमायूं। ऐं इहा तारीख़ आहे सिंध सां। ॾिसो न, हाणे आमिर विड़ाइज आम वकील आहे, हिकिड़ो पंजाबी आहे, पर हुन सिंध सां निभायो आहे। अॼु मौलाना उबैदुल्ला सिंधीअ वारो लक़ब असीं हुनखे ॾियूं पिया। अॼु कई अहिड़ा सिंधी जेके सिंध खपाइनि पिया, कैनाल ठाहिनि पिया, अहिड़ा असीं हुननि जे मथां घोरण जे लाइ तयारु आहियूं त सिंध सां जेको निभाईंदो उहो अमर रहंदो, उनजो तारीख़ में नालो रहंदो। बाक़ी तव्हां पाण ॾिसो त तारीख़ में एतिरियूं लानतूं शैतान ते बि कोन पियूं जेतिरियूं कैनाल ठाहिण वारनि ते पियूं आहिनि। ऐं तारीख़ में एतिरियूं दुआऊं
एतिरियूं अजरकूं, एतिरियूं टोपियूं, एतिरा फुल कंहिं ते बि कोन पिया आहिनि जेके हिननि सिंध जे सॾनि ते पिया आहिनि। इहा हिकिड़ी तारीख़ आहे, इहा सिंध आहे मुंहिंजी। छा मैसेज ॾींदो सिंध जे वासियुनि खे? मैसेज इहो आहे त हीउ जेको कुदरत तव्हांखे सुठो मौक़ो ॾिनो आहे, हिन वकीलनि कारे कोट वारनि तव्हांखे हिकिड़े हंधि मुठि कयो आहे। हिते जमियत उलमा इस्लाम जो साईं मौलाना राशिद महमूद बि अचे थो, त साईं होॾां कुमी साहब बि अचे थो, त होॾां मंदर वारा बि अचनि था, त मस्जिद वारा बि अचनि था, त न झंडे जो फ़र्क़ु आहे। हिते रुगो सिंध आहे ऐं सिंध जे इश्क में माण्हू गॾु थिया आहिनि ऐं उन्हनि खे इहा आहे त महिरबानी कयो, हीउ जेको इतिहाद, हीउ जेको तव्हांखे कुदरत मौक़ो ॾिनो आहे, इन खे ज़ाया न कजो, हिन मां फ़ाइदो वठो।